अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील सां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। तव्हां इन में नेक्स्ट एपिसोड में इहो ॾिसंदो त मूसा ऐं नवाब खान में मीर जेको फ़ैसिलो कराए रहियो आहे, ठाह कराए रहियो आहे, छा उहो कामयाबु थींदो या वरी इहो कामयाबु न थींदो ऐं वरी जेको आहे मूसा खे जेल में नवाब खान मोकिले छॾींदो। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों तव्हांखे इन नंढिड़े वीडियो में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। पहिरीं ॻाल्हि दोस्तों जेका किस्त हाणे ईंदी नेक्स्ट एपिसोड उन में नवाब खान ऐं जेको आहे मूसा जी आम्हूं साम्हूं मुलाक़ात थींदी। पहिरियों ईंदो मीर मूसा सां ॻाल्हाईंदो, उनखे सम्झाईंदो, वॾी कोशिशि कंदो, पोइ वरी नवाब खान सां आम्हूं साम्हूं मुलाक़ात कराईंदो ऐं हिक ॿिए खे ॾाढियूं धमकियूं ॾींदो आहे मूसा ऐं नवाब खान। नवाब खान बि वॾियूं कोशिशूं कंदो मूसा खे माना प्रेशराइज़ करण जो। उनखे इहा ॻाल्हि कंदो तोखे मां पंहिंजे क़दमनि ते झुकाईंदुसि ऐं झुकाए चुको आहियां, बाक़ी मजबूर करणु बस थोरो मसइलो आहे। लेकिन मूसा इहा ॻाल्हि कान मञंदो। मूसा खे एॾी मतिलबु प्रॉब्लम ॾींदो, नवाब खान एॾो प्रेशर ॾींदो नैना जे बारे में, तूं नैना वापसि कर। लेकिन मूसा वरी पंहिंजी ज़िद ते अटकियल हूंदो ऐं मीर इहा कोशिशि कराईंदो त इन्हनि जो कीअं बि करे मां ठाह करायां, मूसा खे ज़िद तां लाहियां। इन कोशिशि में मीर पंहिंजी पूरी कोशिशि कंदो जीअं इन्हनि जो ठाह थी वञे त ऐं मूसा मौत जे मुंहं मां निकिरी अचे ऐं मूसा खे मरण न ॾियां ऐं दरिया खान खे बि कहिड़े बि तरीक़े सां आज़ादु करायां। इहा मीर जी भरपूर कोशिशि हूंदी। इन कोशिशि कंदे कंदे नेठि तव्हां ॾिसंदो त मीर जो बि मूसा सां ठाह थी वेंदो। मूसा जो सॼो गुस्सो मीर खां बि ख़तमु थी वेंदो। अहिड़े हिसाब सां इहे नेक्स्ट एपिसोड में इहे सीन अचण वारा आहिनि दोस्तों। वीडियो पुॻा पुॼाणी ते उदासी टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।